वसीम ही छा मजाक आहे? कज़न ही मजाक न पर हकीकत आहे। मूंखे मासी जो हुकुम थियो हुयो त मोहतरमा खे मां कॉलेज खां वापस वठी अचां, सो मां हाज़िर थी वियुमि। हाणे ॾिसी छा थी, अच वे। पहिरियां इहो ॿुधाए कंहिंजी कार काए आयो आहे? फिलहाल त मां ड्राइव करे आयो आहियां। गाड़ी मूं वटि आहे त सम्झ फिलहाल मुंहिंजी आहे। कज़न तूं ॾिसजां वेही, जीअं ई मां दुबई मां कमाए ईंदुमि त पाकिस्तान अची सभ खां पहिरां वॾी लैंड क्लोज़र वठंदुसि। ओके, ड्राइव ख़याल सां कजां किथे कंहिंजो एक्सीडेंट न करे छॾी। हलो ठीकु आहे, हाणे वे। कमल साहब, मूंखे पूरी उम्मीद आहे त तव्हां मुकमल तयारी करे वरिती हूंदी। शाह साहब मां बिल्कुलु रेडी आहियां, तव्हां बेफ़िक्र थियो। गुड। कमल साहब, सुभाणे डिसीशन असांजे हक़ में अचणु घुरिजे। शाह साहब कोशिश त पूरी हूंदी। कमाल साहब, इन कोशिश खे यकीन में बदलायो, जो मां इहो केस कंहिं बि सूरत में हारणु नथो चाहियां। उते इन प्लॉट ते मुंहिंजा गुदाम आहिनि ऐं उन्हनि गुदामनि में मुंहिंजो करोड़नि रुपयनि जो माल रखियलु आहे। शाह साहब मां चई छॾियो न, तव्हां बेफ़िक्र रहो। बेफ़िक्र मां नथो रही सघां, छो जो न माईअ जो केस बैरिस्टर बरकत विढ़ी रहियो आहे ऐं बैरिस्टर बरकत वॾो ज़िद्दीरो आहे। वरी छा थियो? छो ब्रेक हयई? कज़न ही बंगलो ॾिस। कंहिंजो आहे? ख़बर न आहे त अलाए कंहिंजो, पर कमाल जो आहे, केॾो ख़ूबसूरत आहे। ऐं कज़न, जॾहिं मां दुबई खां वापसि कमाए मोटी ईंदुसि न, त सभ खां पहिरां मां अहिड़ो पंहिंजे लाइ बंगलो ठाराईंदुसि। वसीम प्लीज ये सब ॻाल्हियूं बंदि कर, मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, जल्दी घर हल। ओके पापा, हलूं था। हिकु मिनट, कॉल आहे लॻे जी। हेलो वसीम, काथे आहीं यार? अब छो ख़ैर त आहे न? यार मूंखे पंहिंजी गाॾी वापसि कर। अरे हा ॾियाई थो गाॾी यार, साह छो थो वञे? तो अधु कलाक लाइ चयो मूंखे, पर हाणे पूरो कलाक थी चुको आहे। यार जेकॾहिं कलाक थी वियो आहे सजा, त पोइ छा थी पियो? यार मूंखे ज़रूरी कम सां वञिणो आहे। अॻिते जे लाइ मूं तौबा कई, मूंखे बाबा बार बार कॉलियूं पियो थो करे गाॾी जे लाइ। मुंहिंजा भाउ, मां अचां थो, बस सिर्फ़ कज़न खे घर छॾे मां वापसि तो वटि थो अचां। हाज़िर बाबा, हाज़िर, अचां थो मां। हाँ यार जल्दी अचु बस। वसीम, कहिड़ी ज़रूरत हुई तोखे पराई गाॾी खणण जी? हाँ कज़न, मां तव्हांजे लाइ सभु कुझु करे सघां थो। चङो हलो हाणे। जी आई। शहनाज मानी लग रहा है वट, मूंखे वरी वापसि कोरट वञिणो आहे। हाँ लॻरायां थी, बस रुगो महविश जो वेट आहे। महविश वाला केॾी महिल ईंदी? हाँ बस साईं अचण वारी हूंदी। वसीम खे चयो अथमि त उनखे कॉलेज मां पिक करे अचे। वसीम गैर ज़िम्मेवार माण्हू, इहो महविश खे वठी ईंदो? तव्हां त हरू भरू मुंहिंजे भाणेजे खे फज़ूल सम्झंदा आहियो। फज़ूल खे फज़ूल न चवां, ॿियो छा चवां? वालेकुम सलाम। महविश पुट, वसीम तोखे वठण कोन आयो छा? वसीम ई त आयो हो ममा, तॾहिं त घर अचण में देर थी वई। पापा जेकॾहिं ऑटो ते अचां हा न, कॾो को घर पहुची वञा। शहनाज, हाणे त मानी लग रहा है महविश बची वई आहे। हाँ हींअर ई थी लॻायां। जल्दी ममा। महविश पुट, तव्हां सुभाणे मूंसां कोरट हलिजो। छो पापा, ख़ैरियत त आहे? ख़ैर आहे, पर सुभाणे मुंहिंजे अहम केस जो डिसीजन अचण वारो आहे। अहम केस? कहिड़ो केस? हू बेवा औरत वारो जेको प्लाट आहे न, जिते सलीम पंहिंजे पैसे जी ताक़त ते कब्ज़ो कई वेठो आहे। ओके फाइन।
इंशाअल्लाह सुभाणे हिकु कब्ज़ा खोर खे शिकस्त मिलंदी। बरकत, अहिड़नि माण्हुनि सां दुश्मनी करणु सुठी ॻाल्हि नाहे। नुक़सान पहुचाईंदे देरि नाहिनि कंदा। अहिड़नि माण्हुनि सां मूंखे टकर खाइण में वॾो मज़ो ईंदो आहे। जंहिंजा हथ चइनी तरफ़ फैलियल हूंदा आहिनि ऐं कानून खे पंहिंजे बूट जी दस सम्झंदा आहिनि। मां अहिड़नि माण्हुनि खे फ़ख्र सां ॿुधाइणु चाहियां थो त कानून कानून आहे। कानून सभिनी लाइ बराबरि आहे, चाहे उहो अमीर हुजे या ग़रीब, या कमज़ोर हुजे या ताक़तवर। कम ऑन ममा, हूअं बि कंहिं ग़रीब बेवा औरत खे हक़ वठी ॾियणु इहो त सवाब जो कमु आहे। ऐं मूं बि अहद कयो आहे त जॾहिं मां लॉयर थींदसि त अहिड़नि औरतुनि जी मदद कंदसि ऐं उन्हनि जा केस विढ़ंदसि। पपा त पुट पोइ अहिड़े केस जी शुरुआत तूं सुभाणे खां कोर्ट में कर। रियली? मासी तव्हां परेशान न थियो ऐं इंशाअल्लाह ही केस तव्हांजे हक़ में थींदो। साईं हिकु अलाह में आसिरो ॿियो तव्हां में। मुंहिंजी मासी बेवा आहे, इन जो को प्लाट जो जुगाड़ करे वठो। बाबा तव्हां परेशान न थियो, मां थोरी देरि खां पोइ तव्हांखे कोर्ट में घुरायां थो। इंशाअल्लाह फतेह थींदी। अस्सलाम वालेकुम सेठ साहब। मां कंहिं बि पंहिंजे मुखालिफ़ सां हथ न आहियां मिलाईंदो। सेठ साहब, इंसान खे एॾो गुरूर ऐं तकबर सुठो न आहे। तकबर त तव्हां करे रहिया आहियो, पंहिंजी वकालत ऐं अज़मत। सेठ साहब, हक़ वठण ऐं हक़ जी राह ते ॼमी बीहण, हिनखे तकबर न आहे चइबो। इहो मुक़ाबिलो चइबो आहे ताक़त ऐं कानून जो। हिन जो फ़ैसिलो त अदालत कंदी, तव्हां न। सेठ साहब, मूंखे कानून ऐं अदालत ते पूरो भरोसो आहे। इंशाअल्लाह फ़ैसिलो हक़ जो थींदो। हिन जो बि फ़ैसिलो थियण वारो आहे। थोरी देरि में ख़बर पइजी। शाहिदनि जी शाहिदी ऐं मुदई तरफ़ां पेश कयल दस्तावेज़नि मुताबिक़ हीअ अदालत इन नतीजे ते पहुती आहे त प्लाट नंबर 318 ख़ुदादाद कॉलोनी जी असली मालिका रुकैया बेवा शराफत अली आहे। मुझे वक्त ऐं पैसो बर्बाद कियो आहे। कमाल साहब, मां सब कुछ बर्दाश्त करे सघां थो, शिकस्त ऐं ज़िल्लत न। साईं, असांखे सुप्रीम कोर्ट में अपील करण जो हक़ आहे। हरगिज़ न। अपील कमज़ोर माण्हू कंदा आहिनि, मां कमज़ोर न आहियां। न मां अपील कंदुसि, न वरी मां ॿीहर कोर्ट वेंदुसि। हाणे मां पंहिंजो केस पाण वठंदुसि, कोर्ट खां ॿाहिरि। तव्हां वञी सघो था। शवाब साहब, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। बस कमाल साहब, बस। मूं घणो बर्दाश्त कयो आहे। हिकिड़ो मामूली बैरिस्टर पूरी भरी अदालत में मूंखे बार लैंड माफिया ऐं कब्ज़ा खोर चई रहियो। साईं, तव्हां रिलैक्स थियो। इंशाअल्लाह मां वरी बि कोशिशि करे तव्हांखे इहो केस खटे ॾींदुसि। प्लाट जी नाहे, जी अना मजरूह थी आहे। अना बैरिस्टर खे कॾहिं बि बख़्श नथो करे सघां। ज़िल्लत ॾिठी आहे। कमल साहब, प्लीज़ तव्हां वही सघो था। छा यादि कंदो शाहब ख़ान ताक़त जे ज़ोर ते कदम करे। हाणे हुनखे ख़बर पवंदी त कानून छा आहे। बिल्कुलु पपा, बिल्कुलु सही पिया चओ। ऐं अहिड़नि माण्हुनि सां ईअं ई करणु घुरिजे। वार को मास्टर साईं को पास तव्हां त सफ़ा कमाल करे छॾियो। कमाल मुंहिंजो न, मूं त हुनखे कानून जी मदद सां शिकस्त ॾिनी आहे। सर त पोइ मिठाई त तोखे वठी अचणु घुरिजे। मास्टर साईं वॾा आहियो, बसि दुआ कयो जेकॾहिं मूंखे दुबई जो वीज़ा मिली वञे त पोइ खोड़ मिठाई। अड़े हिन दुबई जे चकर में तो पाण खे अॾु आराम बनाए छॾियो आहे। हे माण्हू में ताक़त सघ हुजे न कमाइण जी, त उहो हिते बि कमाए सघे थो। महविश कुझु गर्मी घणी न आहे। गर्मी वसीम, एक्चुअली गर्मी ना है। तो पहिरियों दफ़ो फुल सूट पातो आहे न, त इन करे तोखे गर्मी लॻी रही आहे, है ना पापा?
लिसन वसीम, मुझे ख्याल में तू ये सूट चेंज करे आ तुझे लाइ बेहतर है ना? कज़न छा है मां तव्हांखे पहिरां बि रिक्वेस्ट कई आहे त मास्टर जे साम्हूं मुंहिंजी इंसल्ट न कंदा कयो। इंसल्ट? केड़ी इंसल्ट कई मूं तुंहिंजी? हाँ, मूं त बस तुंहिंजे सूट जी ॻाल्हि कई। तो चयो मूंखे गर्मी थी लॻे त मूं तोखे चयो फुल सूट पातो आहे इन करे गर्मी थी लॻे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, इहो सूट तुंहिंजो त नाहे, कंहिंखां वठी आयो? ॾिस कज़न, तमामु वॾी पार्टी आहे ऐं हुते इलाही वॾी फैमिलियुनि मां बर्गर छोकिरियूं ईंदियूं। तव्हां तुंहिंजो कज़न हुते घटि कीअं लॻे, इन करे ही फुल सूट जेको आहे उहो यूसुफ खां ऐं इहा घड़ी जुनेद खां, बाक़ी टच मोबाइल जेका आहे उहा वकार जी आहे। I'm sorry, पर मूंखे ॾाढो अफ़सोस थी रहियो आहे त तुंहिंजी इहा फ्रॉड वारी ज़िंदगी केसि ताईं हलंदी? कज़न, छा मतिलबु आहे तव्हांजो? तूं मुंहिंजी हसीन ज़िंदगीअ खे फ्रॉड वारी ज़िंदगी थी चवीं? वसीम वेरी सीरियसली, मुंहिंजो मतिलबु इहो आहे त तूं केसि ताईं ॿियनि ते डिपेंडेंट रहंदे? सिर्फ़ु दुबई वञण ताईं। हिकु भेरो सिर्फ़ु दुबई मां कमाए अचां, पोइ ॾिसां कज़न। दुबई वसीम, तुंहिंजो इहो दुबई वारो भूत आख़िर कॾहिं लहंदो? जेकॾहिं इंसान पाण महिनत करे सघे ऐं जेकॾहिं महिनत करणु चाहे त पोइ असांजी सिंध, असांजो ही मुल्क घटि आहे छा? बस कज़न बस, मां त तव्हांजो लेक्चर ॿुधण न आयो आहियां, पर मां त कम सां आयो आहियां। कम? कहिड़ो कम? ॾिस कज़न, फुल सूट बि पातल आहे, घड़ी बि आहे ऐं सुठो महांगियारो मोबाइल बि आहे। कमी आहे त बाक़ी छा? बस तव्हांजे कज़न जो खीसो खाली आहे और 1000 खन जो दोस्त लाइ गिफ्ट वठंदुसि। बाक़ी हाणे अचां वञा तो 1000 खन एक्स्ट्रा ख़र्च लाइ हुजे, 2000 काफ़ी आहिनि। बस तव्हां 2000 डोनेट करण जी इनायत कयो, मां दुबई मां कमाए अचे तव्हांखे वापसि कंदुसि। बस तुंहिंजी दुबई वारी कमाई आई। बहरहाल मूं वटि सिर्फ़ु 1000 रुपयो आहे, खपई त ॾियां थी। हलो ठीकु आहे, 1000 मां बि कमु हली वेंदो। पैसा तो बनाए तू दुबई कीअं वेंदे? मूंखे सम्झ में नथो अचे। वटि थैंक यू। नो थैंक्स, वापसि वठंदसि। हमारे भी वापस वठंदी, बड़ी ॻाल्हि आहे। वालेकुम अस्सलाम, तव्हां अची वियो? हाँ, 15-20 मिनट थिया हाणे एयरपोर्ट मां निकितो आहियां, घर वञी रहियो आहियां। तव्हां ॿुधायो, तव्हां किथे आहियो? जिते तव्हां छॾियो। तव्हां किथे छॾे थो सघां मां? अच्छा, तो यकीन नाहे छा? आहे यकीन। कहिड़े वक़्तु मिलंदा? बस मां घर वञी मम्मी पापा सां मिली उन्हनि खे दुबई जे हवाले सां अपडेट करे पोइ इंशाल्लाह मां तोखे फोन करे थो वठां। ओके। खैर असां अची विया पुट, कीअं रहियो तुंहिंजो टूर? हा बाबा साईं, अल्हम्दुलिल्लाह दुबई जो टूर माशाल्लाह कामयाबु रहियो आहे ऐं सभु डील्स बख़ूबी तरीक़े सां सुठी थी वियूं आहिनि। गुड। बाबा साईं सच पुछो त ही महीनो मुंहिंजे लाइ लकी साबित थियो आहे। पर मुंहिंजे लाइ ही महीनो लकी साबित न थियो। कीअं बाबा? प्लाट वारो केस मां हाराए वियो आहियां। न सिर्फ़ हाराए वियो आहियां, बल्कि मुंहिंजी अना शोहरत ऐं शख्सियत खे वॾो धक्को रसियो आहे। नो प्रॉब्लम बाबा साईं, नो प्रॉब्लम। प्रॉब्लम कीअं न आहे? प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया मूंखे लैंड माफिया जहिड़ा लक़ब ॾेई करे
बदनाम करे रही है ऐं बिज़नेस कम्युनिटी में असांजो नालो बदनाम थी वियो आहे। ओ कमान शाह, तव्हां त इन मामूली ॻाल्हि खे इशू बणाए छॾियो आहे। इशू तो मीडिया ठाहियो आहे। मूं कॾहिं बि ज़िंदगीअ में शिकस्त नाहे खाधी। हुन शख़्स मुंहिंजो निंड्रूं हराम करे छॾियो आहे। बाबा साईं तव्हां टेंशन न वठो, इंशाल्लाह इन दुबई डील्स मां सभु लॉसेस पूरा थी वेंदा। पुट छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे, तूं फ्रेश थी वठ, मां मानी कराए वठां। ओके अम्मी, ठीकु आहे। महेश ख़बर अथई, जॾहिं मां हिते हूंदो आहियां त पोइ ख़ैरु आहे, पर जॾहिं मां ॿाहिरि हूंदो आहियां न त मूंखे तोखां परे थियण जो ॾाढो अहसासु थियो। अच्छा, इन जो मतलब तो हिते मुझे अहमियत ना है। न न ईअं बि न आहे ख़ैर, पर मां इहो सोचां थो त शायदि हाणे असां ॿिन्हिनि खे शादी करणु घुरिजे। तुंहिंजे वालिदैन खे को एतिराज़ त कोन हूंदो? तू ख़ासि न, मूंखे भरोसो आहे त इन मुहाज़े ते एतिरी ख़ासि लड़ाई कोन थींदी। हिन जो मतिलबु त रुगो रिश्तो घुरण जी देर आहे। पर शेरी, तुंहिंजे वालिदैन किथे तुंहिंजे लाइ का छोकिरी त पसंदि करे नाहे रखी। हिन मामले ते त मां कॾहिं बहस कई न आहे। बाक़ी मूंखे बि यकीन आहे तो वांगुरु पंहिंजे पेरेंट्स ते त वो मुंहिंजी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ कोई अहिड़ो फ़ैसिलो न कंदा। एतिरे यकीन जो सबब तुंहिंजो हैरत अंगेज़ ऐं पुरकशिश पर्सनैलिटी आहे, तुंहिंजी मोहब्बत आहे। शेरी, आहीं त तूं बिज़नेसमैन, पर तुंहिंजे जुमला शाइराना आहिनि। इहो त तव्हांजी मोहब्बत जो कमाल आहे जनाब। त हाणे कुछ खाइजे पिए। हाँ, तू बैरिस्टर बरकत जी धीअ सां शादी तो कर? हाँ, मिशी ऐं मां हिक ॿिए सां मोहब्बत कंदा आहियूं। तोखे ख़बर आहे त बैरिस्टर बरकत केरु आहे? केरु आहे? तुंहिंजे पीउ जो दुश्मन। इहो प्लाट वारो केस बरकत ई त विड़ी रहियो हुयो। तुंहिंजे पीउ खे परेशान करण वारो इहो बैरिस्टर बरकत ई त आहे। असां खां प्लाट खसण वारो बैरिस्टर बरकत आहे। असांजा गोदाम खाली कराइण, असांखे करोड़नि रुपयनि जो नुक़सान ॾियण वारो तूं वरी हुन जी धीअ सां शादी तो करणु चाहीं? अरे दिमाग़ त जाइ ते अथई न। बैरिस्टर हाणे पाथो आहे, रांदि वठण जो मौक़ो भलो आहे।